रेडियो पाकिस्तान हैदराबाद प्रोग्राम पेश कजे थो सुगंध। सुगंजी सुरहाना जे सुंदर समाधन जो नाव करण लाइ प्रोग्राम प्रोड्यूसर नाइमा सिद्दीक मोविन जिब्रान सेब ऐं अहां जो जेको मेज़बान अली इमरान समो अमां लाइ सुख ऐं सलामती जे खोड़ सारियुनि दुआउनि साण हाज़िर आहियूं। खोड़ सारी दुआऊं लाइ त शाल मां जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो मुरकंदा ऐं महकंदा रहो ऐं अव्हां खे इहो बि ॿुधाईंदा हलूं त सुगंध जो ई सुरहो सफ़र अव्हां जे समातुनि ताईं पहुचे पियो। असांजे जेके स्टूडियो इंजीनियर ग़ुलाम मुर्तज़ा सोलंकीअ जे साथ ऐं सहकार सां। दोस्तों, ज़िंदगी तब्दीली जो नालो आहे। जीअं असांजी ज़िंदगी फिज़िकली तब्दील थिए थी, असांजी ज़िंदगी में ईंदड़ वेंदड़ किरदार जेके आहिनि उहे बि तब्दील थींदा रहनि था। बिल्कुलु साॻी रीति असांजा जेके अहसास आहिनि ऐं असां जूं सोचूं उहे बि मटिबियूं रहनि थियूं। कंहिं चयो त को वक़्तु हूंदो हो जॾहिं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं महसूसु थींदियूं हुयूं। हुन हीअं चयो, हुन हीअं करे छॾियो। पोइ वक़्तु असांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाई त दुनिया में मुख़्तलिफ़ मिज़ाजनि जा माण्हू रहनि था ऐं असां सभिनी खे पंहिंजे मिज़ाज मुताबिक़ नथा हलाए सघूं। इहो बि ज़रूरी न आहे त ॿिया माण्हू तव्हांजी हर ॻाल्हि खे सम्झनि। बसि जिते अव्हांखे इहो लॻे त साम्हूं वारे खे सम्झाइणु ॾुखियो आहे उते पंहिंजा लफ़्ज़ ज़ाहिर करण बजाए ख़ामोशी इख़्तियार कंदे मुरकंदे अॻिते निकिरी वञो, छाकाणि त ज़िंदगी हिकु हंधि बीह रहण जो न पर अॻिते वधण जो नालो आहे। ऐं न सिर्फ़ु अॻिते वधणु घुरिजे पर मुरकणु बि ज़रूरी आहे, छाकाणि त मुरकण जी जूं जेके खोड़ सारियूं फ़ाइदा आहिनि उन्हनि मां हिकिड़ो फ़ाइदो इहो बि आहे त तव्हांजी मुर्क शायदि तव्हांजे आस पास वारनि लाइ ॾाढी अनमोल हुजे।
बार माण्हू ॻाल्हि पिया कई मुर्कुनि जी। ऐं दोस्तो इहा हक़ीक़त आहे त ज़िंदगी में आसानियूं पैदा करण लाइ मुर्कूं बेहद ज़रूरी आहिनि। ऐं आसानियूं तॾहिं पैदा थींदियूं जॾहिं असां ॿियनि लाइ आसानियुनि वारो मामिलो करण जी कोशिशि कंदासीं, ॿियनि लाइ दिलनि में कुशादगी आणींदासीं, नफ़रतूं ऐं कदुरतूं कढी फिटी कंदासीं त यकीनन ख़ुशियुनि सां असांजो दामन बि भरिजी वेंदो। इंसान ज़िंदगी में घणो कुझु हासिल करणु चाहींदो आहे, बल्कि ईअं खणी चऊं त सभु कुझु हासिल करणु चाहींदो आहे, हर क़ीमत ते। इक़्तिदार हुजे, दौलत हुजे, शोहरत हुजे, पंहिंजो रोब दबदबो ॿियनि ते विहारण जो शौक़ु हुजे, मतिलबु त ख़्वाहिशूं लातइदाद हूंदियूं आहिनि। पर शायदि इहा ॻाल्हि कुझु वक़्त लाइ विसरी वेंदी आहे त इंसान मिटीअ जो ठहियलु आहे ऐं मिटीअ जो ठहियलु इंसान खे हिकिड़े ॾींहुं मिटीअ में ई मिली वञिणो आहे। ऐं दुनिया में उहे इंसान ज़िंदा रहंदा आहिनि जेके ॿियनि इंसाननि जे लाइ दिलनि में पंहिंजे अख़लाक़ जा ॾीआ रोशन करे वेंदा आहिनि, जेकी हर हाल में ॿियनि जी मदद करण लाइ, ॿियनि जे कमु अचण जे लाइ ईअं बेचैन रहंदा आहिनि जो संदन दिलि में हर वक़्तु दिलि में जेका आहे इहा हर वक़्तु इहा ई सदा बुलंद थींदी रहंदी आहे।
ॿियनि जे लाइ दिलनि में कुशादगी रखण वारनि जे अंदर जो आवाज़ सादिक फ़क़ीर जे आवाज़ में ॿुधोसीं। ऐं हाणे अव्हां महिरबाननि जे अंदर जो आवाज़ ऐं चूंडे उमाणियल ख़्यालनि जी ख़ुशबू ॿुधंदासीं। इहो सिलसिलो आहे सोचुनि जी सुरहाण। खोड़ सारा अव्हां महिरबाननि जा असां ताईं ख़त पहुता आहिनि, तहरीरूं आहिनि जेके कोशिशि कंदासीं त प्रोग्राम जी ज़ीनत बनायूं। मीरपुर बठोरे जे साईं अबू मेमण जी चूंड कयल दिलि खे छुहंदड़ हीअ ॻाल्हि ही ख़ूबसूरत सिटूं त कॾहिं ईअं बि सोचींदा करियो त साम्हूं वारे जे लहजे जी कड़ाण संदसि गुरूर जे करे न पर संदसि ज़िंदगी में ईंदड़ तलख़ियुनि जे करे आहे। हगोट मेहो ख़ान ख़ासखेली जे हाजी ख़ान ख़ासखेली ऐं सीनियर उस्ताद साईं क़ाइम ख़ान ख़ासखेली मोहबतुनि मां ख़त लिखी यादि कयो आहे। ॻोठ नीबाड़ो यूसुफ जे चनेसर थेबो चयो त ख़ुशनसीब हूंदा आहिनि उहे इंसान जिन लाइ को दुआ करण वारो हूंदो आहे, छाकाणि त दुआ तक़दीर खे बदिलाए छॾींदी आहे। ॻोठ नीबाड़ो गजू जे अलाहनो गजू जो चवणु आहे त पंहिंजो पाण खे बहितर सम्झणु हिकु अहिड़ी बीमारी आहे जेका इंसान खे मुआशिरे में हिकु बहितर सुञाणप ठाहिण में नाकाम बनाए थी छॾे। अकरी शरीफ़ जे मोहम्मद आलम शर बलोच ऐं मंसूर आलम शर बलोच लिखियो त कंहिंखे परचाइण खां पहिरीं इहो ज़रूरु ॾिसो त हू नाराज़ आहे या बेज़ार। जखरा फाटक खां मोहम्मद उमर जखरो ऐं मोहम्मद यासीन जखरो जी चूंड शेख अयाज़ जूं ही सिटूं त बरसाति अकेलाई छा लाइ वणे थी पई अॼु राति अकेलाई। ज़ैनब टाउन बदीन जे शान हनीफ़ सुभान हनीफ़ शोभा हनीफ़ ऐं सनम हनीफ़ मेवण लिखियो त सुठे वक़्त में गुरूर खां बचण ऐं मुश्किल वक़्त में नाउमीद न थियण ई अहले दानिश जी सुञाणप आहे। दुरजी बलोचिस्तान खां मोहम्मद जामीन छुटो मोहम्मद नसीम छुटो ऐं वहीद अली छुटो साॻे हंधा असांखे यादि कनि था। ख़त लिखी शहर सॻियूं खां मोहम्मद छुटल हिसबाणी ऐं राशिद हिसबाणी ख़त लिखी यादि कयो आहे। महिराण चौक बदीन खां एम रफ़ीक मलाह बेबी फरज़ाना ऐं बेबी फ़िज़ा मलाह जो ख़त असां ताईं पहुतो ऐं बिरार सिटी खां आजिज़ अमानुल्ला बिस्तड़े पिणु असांखे ख़त लिखी यादि कयो। वॾी महिरबानी अव्हां जी। दड़े खां मोहम्मद सालेह कच्छी जी चूंड लफ़्ज़नि जो सुहिणो सिटराव त जहिड़ी रीति माण्हू मुर्दा माण्हुनि खे कुल्हो ॾियण खे अफ़ज़ल सम्झंदा आहिनि, साॻी रीति ज़िंदा माण्हुनि खे सहारो ॾियणु अफ़ज़ल सम्झियो वञे त हूं त ज़िंदगी केॾी न सुहिणी थी पवे। मसूद बोज़दार जो अब्दुलसलाम बोज़दार चवे थो त हमेशह माण्हुनि खे ऐं दिलनि खे जोड़णु सिखो, छाकाणि त टोड़ण वारनि जा महल बि वीरान थी वेंदा आहिनि ऐं जोड़ण वारनि जूं क़बरूं बि आबाद रहंदियूं आहिनि। ऐं ढालू ख़ासखेली खां नबी बख्श ख़ासखेली मोहम्मद रहीम पप्पू ख़ासखेली ऐं ताज मोहम्मद ख़ासखेली चूंड कई ग़ज़ल जे हिननि सिटुनि जी त तुंहिंजे दर ते तेरा आहिनि, तुंहिंजे दर ते देरा आहिनि पोइ बि ग़मनि जा घेरा आहिनि, तोखां दूरि वञणु थो चाहियां वाटुनि मंझि अंधेरा आहिनि, चहिरनि जे चांडोकियुनि पोयां ऊंदहि जा आखेरा आहिनि, कहिड़ियूं मयारूं तोते मिठड़ा वक़्त वक़्त जा फेरा आहिनि, हारीअ जहिड़ो प्यार
Joining Bal Open University, Semester Khazan 2021। मैट्रिक से PhD तक मुख्तलिफ मज़ामीन में दाखिले जारी हैं। HEC से मंजूर शुदा डिग्री प्रोग्राम्स। जदीद फासलाती निज़ाम तालीम के जरिए घर बैठे ऑनलाइन तरीका तालीम। चारों सूबों कश्मीर, गिलगित बल्तिस्तान में इलाकाई मराकज की सहूलत। नए एडमिशन सिस्टम के जरिए ऑनलाइन दाखिले की सहूलत। मज़ीद तफसीलात के लिए विजिट करें aiou.edu.pk। हमारा अज़्म मेयारी तालीम सबके लिए। बदिन खां बागी हनीफ जमाली जी चूंड शासन जो बैत बाबा मुझा सुपरी आणे अल्लाह तो खे सारे साह हुकन जो आहू करे मेपो खास जी शबाना बलोच शमा बलोच जी चूंड मंसूर मरी जी ये शायरी तो बिन आहे सूर हयाती मुंजी जण बेनूर हयाती तो बिन आहे सूर हयाती मुंजी जण बेनूर हयाती रातियों ॾींहं ॻोढ़ा अखियुनि में पल पल तुंहिंजा पूर हयाती गमन में गुजारिया रुगो नाहे खुशी का मोर हयाती गुजरे नथी मां कीअं गुजारिया मरी ये मंसूर हयाती। हिकिड़ी गुज़ारिश पहिरीं कई सी त जेके महिरबान असांखे का चूंड शायरी मोकिलीनि था या पंहिंजी शायरी मोकिलीनि था उहा कोशिशि कंदा कयो त उहा बार बार असां ताईं न पहुचे, यानी हिकिड़ी शायरी कोशिशि कयो त बार बार असां ताईं न पहुचे। गुट गुलाम हुसैन जलालानी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालानी, महबूब नाज़ जलालानी, मुख्तियार नाज़ जलालानी ऐं आरज़ू असलम जलालानी लिखी मोकिलियो त जियो असांजो जकड़ियल जीअण मरण गॾु, जियो असांजो जकड़ियल जीअण मरण गॾु, सॼण मुंहिंजो सॾु आऊं पढ़ाॾो उनजो। ऐं शहर हथूंगे खां क़ाइम मल भील ऐं जमाल मल भील। हिन लिखियो आहे त लुड़क ऐं मुर्क ॿई खज़ाना आहिनि, लुड़क ख़ुदा जे अॻियां वहायो ऐं मुर्क माण्हुनि में विरहायो। फुलडियूं खां अहमद ख़ान मरी बलोच ख़त लिखी यादि कयो ऐं प्रोग्राम खे बेहद पसंदि कंदे प्रोग्राम जे प्रोड्यूसर ऐं सॼे सथ खे वाधायूं चयूं आहिनि। मरी बलोच अहमद ख़ान मरी बलोच साहब तव्हांजी वॾी महिरबानी। मोहम्मद हनीफ़ रिंद, एहसान रिंद ऐं अमीर हमज़ो रिंद हिननि पिणु असांखे ख़त लिखी यादि कयो आहे। लिखनि था त असांजो ॻोठु आहे हाजी ख़ान रिंद लॻ मीर लांढी। गोट गुल मोहम्मद ख़ासकली नबीसर रोड खां मास्टर हबीबुल्लाह ख़ासकली, मोहम्मद अली ख़ासकली, वफ़ा हाजी ख़ान ख़ासकली ऐं सिकंदर अली ख़ासकली, गुलाम दस्तगीर ख़ासकली बि ख़त लिखी असांजे प्रोग्राम में शामिल थिया। शहर नवाब शाह खान, मीर अमानुल्ला ब्रोही, हिज़्ब चांद ब्रोही, अमीर बख्श चांडियो ऐं इलाही बख्श चांडियो जो ख़त असां ताईं पहुतो। नासिर शाह खां कमरुद्दीन लांडर, शाहनवाज़ ऐं नसार अहमद लांडर असांखे ख़त लिखी मुहबतूं अर्पीनि पिया। मोरी जो मास्टर डबरनो समो, रशीद अहमद समो, शकील अहमद समो ऐं शाहिद समो हिननि दादन फ़कीर जी शाइरी जी चूंड कई आहे त सूर वारनि खे सॼण साईं सताईंदो न कर, सूर वारनि खे सॼण साईं सताईंदो न कर, दर्द दिल में दिल वारनि दुखाईंदो न कर, जोश झल ख़ामोश रह, वढ सिर इझो हाज़िर हबीब, कर क़त्ल खण ते खंचर चई ॿुधाईंदो न कर, खून मुंहिंजे मूं भली हथ लाल कर, पंहिंजा पिरीं मूं पुसण आहे कबूलियो आज़माईंदो न कर, सभु मथे सूरत परस्तीअ जे मज़े में दाद न थी सघे त सूर सह न त नींहं लाहींदो न कर। गोट मोहम्मद उस्मान थेबे लॻ जुॾे खां गुलाम अली थेबो, लियाकत थेबो ऐं मुदस्सिर अली थेबो ही ख़त लिखी। हिननि जो चवणु आहे त असां हिकिड़ो ख़त 4-5 ख़त मोकिलींदा आहियूं पर हिकिड़ो ख़त तव्हां शामिल कंदा आहियो। दोस्तो ईअं नथो थी सघे, यकीनन थी सघे थो त उहे ख़त असां ताईं न पहुचंदा हुजनि। जेके बि ख़त असां ताईं पहुचंदा आहिनि असां भरपूर कोशिशि कंदा आहियूं त वक़्त ब वक़्तु हुननि ख़तनि खे ज़रूरु पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयूं। उडेरोलाल स्टेशन खां गुलाम हुसैन खोसो, दिलशाद अली खोसो, इरशाद अली खोसो ऐं शिराज़ अली खोसो ये ख़ूबसूरत शाइरी जूं सिटूं चूंड कयूं अथनि त भले ई माण्हू पिया त चवनि आहे
इश्क आहे न सो जुनून आहे, निंड मुंहिंजी त आ फिटल, लेकिन शहर सारो छो बेसुकून आहे। याद तुंहिंजी आ मुंहिंजे दिल में ईअं डोड़ंदो जीअं बदन में खून आहे। जनवरी जिस्म खे थी ठारे मगर दिल जी धरतीअ ते ॼण त जून आहे। कीअं त बीठो आ उभ सदियुनि खां ठीक आहे, न को सुतून आहे। शहर तुंहिंजे जो हर माण्हू अमीन थियो, असां लाइ अफलातून आहे। जाम साहब खां सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ जरदारी, शेर फ़कीर डायरी, बेबो फ़कीर डायरी, निज़ाम खान जरदारी, इब्राहिम राजड़ ख़त लिखी प्रोग्राम खे पसंदि न लिखियो आहे त फोटे ज़रदारी जी आवाज़ में जेकॾहिं असां ताईं को कलाम पहुचायो। जी हा दोस्तो, ज़रूरु अव्हां चओ ऐं असां जी ख़्वाहिश जेका आहे उहा पूरी न कयूं, इहो कीअं थो थी सघे। कोरोना जी वबा जो मुक़ाबिलो करण लाइ मुल्क में वैक्सीनेशन जी शरह वधाइण तमामु ज़रूरी आहे।
हुकूमत तरफ़ां हिन वबाई सूरत हाल जे ख़ात्मे ऐं वैक्सीनेशन जे हवाले सां घुर्बल नतीजा हासिल करण लाइ क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जो हिकु निज़ाम जोड़ियो वियो आहे। उन्हनि क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि तहत मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल माण्हुनि लाइ वैक्सीनेशन लाज़मी करार ॾिनी वई आहे। उन्हनि शोबनि में कमु कंदड़ कंहिं बि माण्हूअ खे वैक्सीनेशन जे हवाले सां हुकूमती हिदायतुनि ते अमल न करण जी सूरत में का बि रिआयत न मिलंदी। तालीमी शोबे सां लाॻापियल माण्हुनि लाइ लाज़मी आहे त हू 3 सेप्टेम्बर ताईं मुकमिल वैक्सीनेशन यकीनी बणाइनि। अहिड़ीअ तरह हवाई सफ़र, शॉपिंग मॉल्स में दाख़िला, होटल गेस्ट हाउस में बुकिंग, होटल तोड़े रेस्टोरेंट ऐं शादी हालनि में दाख़िला ऐं खाधो खाइण लाइ ज़रूरी आहे त 3 सेप्टेम्बर ताईं वैक्सीनेशन जो अमल मुकमिल कराए वठनि। 17 साल ऐं उन खां वधीक उमिरि जे शागिर्दनि, रेल, बसुनि, कोस्टर में सर्विस ॾींदड़ स्टाफ, रेलवे स्टेशन या बस अॾे ते कमु कंदड़ स्टाफ, अवामी ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ सरकारी ऐं गैर सरकारी आफ़ीसुनि में कमु कंदड़ स्टाफ ऐं रेल जे मुसाफ़िरनि ऐं रोड ते सफ़र करण लाइ लाज़मी आहे त 15 सेप्टेम्बर ताईं पहिरियों डोज़ ऐं 15 अक्टूबर ताईं मुकमिल वैक्सीनेशन कराए वठनि। मोटरवे पब्लिक ट्रांसपोर्ट क़ौमी शाहराहुनि ते पब्लिक ट्रांसपोर्ट लाइ लाज़मी आहे त उहे 15 सेप्टेम्बर ताईं पहिरीं खुराक, 15 अक्टूबर ताईं मुकमिल वैक्सीनेशन कराए वठनि। शहरनि अंदरि, शहर जे विच में अवामी ट्रांसपोर्ट, मेट्रो, BRT वग़ैरह में सफ़र या कमु कंदड़ माण्हुनि लाइ बि लाज़मी आहे त 3 सेप्टेम्बर ताईं पहिरीं खुराक ऐं 31 अक्टूबर ताईं मुकमिल वैक्सीनेशन लाज़मी कराए वठनि। कोरोना खां बचाव जो वाहिद रस्तो वैक्सीनेशन आहे। पंहिंजे ऐं पंहिंजे ख़ानदान जे तहफ़ुज़ लाइ वैक्सीनेशन करायो। कुछ महिरबानी याद कयो आहे शाहिद हुसैन लांडर जाम साहब में असांखे ॿुधे पियो, मोहम्मद यूसुफ पंवर, मुनीर अहमद ऐं सरीर अहमद पंवर, गुट पीलू पंवर में असांखे कंदा आहिनि पिया। भेण शाहिदा समूह कुनरी खां असांखे यादि कयो आहे, सलाम कयो अथनि, वालेकुम सलाम अदी। भोजाकर थर में रताउल्ला जान थेबो असांखे ॿुधे पियो, आमिर अली भुरगड़ी नामालूम बाग में असांखे ॿुधंदे यादि कयो। गुट जीवन खान लगारी में फारूक लखारी असांखे ॿुधे पियो। ख़ान मोहम्मद गजूब असांखे ॿुधे पियो। असांजो बाज़ोक ॿुधंदड़ इल्मी अदबी शख़्सियत शाद अब्दुल शकूर छुट्टो। ॻोठ सैफल ख़ान छुटे में असांखे ॿुधे पियो, वॾी महिरबानी अव्हांजी। इनायतुल्ला कपरी असांखे ॿुधंदे यादि कयो। मोहम्मद मीरान जखराणी जेकबाबाद में ऐं आशिक़ ख़ासि कली नवाबशाह में असांखे ॿुधनि पिया। असांजो प्यारो दोस्त ऐं ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक ऐं सुगन प्रोग्राम जो बहितरीनु आवाज़ यानी कंपेयर असांजो दोस्त राजा रुस्तम पालारी असांखे ॿुधे पियो, वॾी महिरबानी राजा रुस्तम पालारी, तव्हां पंहिंजी मौजूदगी जो असांखे अहसासु ॾियारियो। राजा ज़ुल्करनैन कयानी पिणु आज़ाद कश्मीर में असांखे ॿुधे पियो, वॾा कुर्ब अव्हांजा।